अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो तव्हां सभु? उमेद आहे ख़ैरियत सां हूंदो। अॼु खेर जी 27 तारीख़ आहे रमज़ान जी। त अधी सोचे भई कहिड़ो वॻो पायां, आई अधी जो अॼु ॾिसो वरी अॼु पेती खोली आयसि। हीअ वॾी जेको आहे हिननि खे छो वरी छा थियो? छाला पाती आहीं? सॻोरे ॾींहुं मूं मां पाती आहीं तूं। व्यूअर्स तव्हां मूंखे वठी वञो। कपड़े में सी करनी खोल भागियो अचे वो कमरे खोल भागी अचे रधणे में वञी भागी अचे। अधी ब्लॉगर्स अहिड़ा ई हूंदा आहिनि, सिर खाईंदा आहिनि, जॻी हणंदा आहिनि। उन्हनि खे उन जॻह जी जॻी जी आहे त उन्हनि खे पैसा मिलंदा, पर असांखे त रुपयो कोन थो मिले। फ्री में जॻी थी हणा। पोइ ख़ैर आऊं बि मुंहिंजा ॿाहिरि मुंहिंजी भेणियूं ॾिसंदियूं, पंहिंजी कचहरी पसंदियूं कनि, इन लाइ जॻी थी हणा कुते वारी। न तव्हां मूंखे लाचार पंहिंजी तारीफ़ माण थी करे तोखे लॻे आउं चवंदसि ना मम्मी कोन कंदो। हा चवंदो छो कोन चवंदो जॻी वाके हणी हाणे जॻी हणां थी न, भला मुंहिंजूं ॿाहिरि मुंहिंजा भेणियूं पाण खे प्यार था कनि, ऐं उन्हनि लाइ थी कयां। कहिड़ो थी वॻो पाईं? मथां ई कढ जेको भरियल आहे न, पंहिंजे मासा त पाण खे भरे ॾिनो, उहो नथी पाईं। ईद त ही पाईंदसि। कहिड़ो वॻो ॾेखारे छॾी? खोटे सोटे वरी ॾेखारे छॾी। ईद त ही पाईंदसि। ही पाईंदे? इहो सुठो कलर आहे। हीअ मोबाइल में ॾेखारे भलो पियो लॻे। ही कहिड़ो चीर में रा ॾेखारे। ईद त ही पाईंदसि। सही आहे, लसो ई लसो आहे। इहो कलर आहे न बुरगंडी बरगंडी अलाए छा कलर, ॾाढो फेमस पियो हले टिकटॉक ते। बुरगुंडी कलर, बरगंडी अलाए कहिड़ो कलर। चुकंदर कलर आहे। चुकंदर दिस इज मेहरून कलर। मेहरून कलर? मेहरून कोन्हे, वरी अंग्रेजी हणी आई। नासी कलर आहे, नासी। ही मेहरून आहे, नासी हिनखे चवंदा आहिनि। मेरो घणी बटो पेती में रखियो अथई, भला खे हथ आहे। मेरी मिट्टी भी कोन लॻी त मां हीअं रखियो किचड़ करे पंहिंजी अलाह साईं पैसो ॾे त अलमारी वठां, वरी हैंग करे छॾींदसि कपिड़ा। इन्हनि खे चयो यूट्यूब ते सपोर्ट कनि त पाण अलमारी वठूं। वरी केतिरियूं दुआयूं उन्हनि खे कंदासीं। हूअं बि ख़ैर दुआयूं कयूं हूंदा, पर पोइ त वरी करे इलाही दुआयूं, पोइ वञा दुआयूं क़बूल बि थींदियूं। इहा वरी कहिड़ी ॻाल्हि आहे? दुआ केरु मजबूरी सां ॾींदो आहे? चरी वञा अछो मथो थियो अथई। दिस इज जोक, डोंट बी सीरियस। जेको आऊं पई चवां उहो वॻो पा, उहो भर्त वारो। खूह आहे मुंहिंजो, खूह त आहे। नवां कपिड़ा मूंखे मुझे नवा कपड़ा डीजे वाले बाबू मेरा गाना चला दो। ना रमज़ान में गाना नहीं मत चलाओ। ये तो सीख कर ना वो हिंद में प्यान मार को ॿुधाए कोन थी। अल्लाहु अकबर, ये कहिड़ी मुश्किल आहे? पटे इनमें मुझे नवा वेस पे आए, जैसे से मुंहिंजी दादी जे ज़माने, दादी जी भी दादी जी शादी थी वञे पर नानी जो ॾाज वरी उन जो आहे। अई उन थकिजी पई आहियां। ही वरी इन में वॻा रखिया थी थैली में। ख़ैर त आहे, ही गर्मी में पाईंदे चरी ऐं छा दिमाग़ ख़राब अथई। ॾिसां थी मुंहिंजा नवा वॻा केॾा विया अॻियां। ही जो पई आहे खूह, ॿियो खूह थिए पियो आहे इन में अथई। इन में पाइण वारा आहिनि, घर जे पाइण वारा अंदरि ॿाहिरि जा इन में आहिनि। अरे इन में तो रखिया हूंदा। हिकिड़ो मिल्टी छोकिरी बेज़ार करे छॾियो आहे। मूं तुंहिंजो ॾाज वापसि तुंहिंजो छुड़ाए ॾींदा न हिन कमरे में। कहिड़ो मूंखे छुड़ाए ॾे वापसि? ओ ही मां पवन प्यार मूं त तुंहिंजो मतियूं ई मुचाए छॾियूं मुर्गे। ही हिते आहिनि, किथे किथे घुरे। जल्दी कर, वरी सयूं ठाहिणियूं आहिनि। लभी वियो भला मारे। अॼु वॾो ख़ासि ॾींहुं आहे। खे रमज़ान जो त सॼो रमज़ान ख़ासि आहे, पर 27 जो हिकिड़ी अलॻि ई राति आहे। त तव्हांखे सॼी ख़बर हूंदी, इन करे अगरि तव्हांखे थी सघे नवां कपिड़ा पायो। अगरि तव्हांखे कोन्हनि त ख़ैर आहे, सुठा धोई करे पोइ सुठा मतिलबु आहे उहे पायो कपिड़ा, सवाबु थींदो। मूंखे सोढ़ो त कोन थींदो, ईअं न पाए शुरू थी वञे। कोन सोढ़ो थींदो। असां ॿिन्हिनि भेणियुनि जा अहिड़ा ई कपिड़ा आहिनि। असांजी मासा त असांखे भरे ॾिनो, ऐं बि अहिड़ो ई साॻियो सेम अहिड़ो ई आहे। इहो कलर, इहो भर्त, सभु कुझु अहिड़ो ई आहे। ऐं बि इहो ई पाईंदा। तव्हांजी कैमरामैन बि इहो ई पाईंदी। तव्हांखे पसंदि आयो त कमेंट में लाज़मी ॿुधाइजो। हिन ते कहिड़ी कंट्रास्ट में पहुती पायां।
दिस इज कंट्रास्ट कंट्रास्ट हाँ यहाँ पर कंट्रास्ट में पाया थी मेरी कांच वेरी है मेटी कलर इट्स नॉट मैटी कलर इट्स स्किन कलर तुम्हें खबर है केतिरो पढ़ियल आहियो हिकिड़ो बि कोन पढ़ियल आई मुंहिंजो दिलि चए थो 5 दर्जा बि 16 कोन पढ़िया अथई रोज़ स्कूल में वेंदी ॿारनि खे माराईंदी हेसिताणी तव्हां ईंदी असांॾे चवंदा तव्हांजी छोकिरी पढ़ंदी अचे कुश्ती थी करे हा चए पहलवान तव्हां वरी खे संभालियो कयो असांजे हिते स्टूडेंट यम है हम हा तूं ॼमाई पर स्कूल में ॿारनि जा मथा पढ़ी छॾ मुंहिंजो दिलि चयो ही पापड़ आहे कोमल जेका छोकिरी आहे न मुंहिंजी दोस्त उनखे थी ॾी उन जंहिंखे मूं थप्पड़ ही हिंदुवाणी कान हुई अच्छा तूं हिंदुवाणी मूंसां गॾु कान हली अॻी सीट ते वेठी मूं चयोमांसि हा सची आहे तूं स्टोरी ॿुधाए जेके तो थप्पड़ हुई नी आहे स्टोरी तूं ॿुधाइजे छा थियो ऐं तोखे तूं नंढड़ी हुए तोखे हा। वठी वियसि ऐं मुंहिंजी उमिरि 8 साल त हूंदी पकी 8 9 त हूंदी वॾी दादागिरी पंहिंजे प्राइमरी स्कूल जी हा माना हा सिंधी में वेंदी सिंधी में वेंदी हुअसि माना मॉनिटर थी चुकी मॉनिटर पर हुअसि पहिरीं क्लास जी मॉनिटर हा तूं ॿुधाए छा थियो पोइ वरी छा थियो त हुते वेठी हुजां हीअ छोकिरी उतां आई जी नई न्यू एडमिशन हुई अच्छा मूं ॾिठो त हीअ आहे असल में मूंखे हुन मां थोरी जेलिसी थी हू मूंखां जाम सुठी हुई ॾिसण में त सॼी क्लास में अट्रैक्ट में थी हुनखे बि ॾिठमि हुनखे बि ॻाल्हायूं सोणी हुई जाम आहे हा सुहिणी हुई जाम ॾिसण में माना सुठी हुई तो मूंखे साड़ में वीचारी खे चंपोड़ी न न मूं तोखे चंपोड़ी बदिलो वठां हुन चयो ॿुध त सही ॻाल्हि त पूरी कर हुनजो दोस्तूं जेके मुंहिंजे तितलियूं जेके अॻियां पोयां फिरंदियूं हुयूं तोतियूं। वटि वेठियूं हुयूं त वरी शइ ॿिए नई हुई त शइ बि वेठी आई ॿार शइ जा बुखिया पोइ वरी मुंहिंजी सीट ते वरी मूं हुनखे चयो मुंहिंजो ही तरी वारी सीट मुंहिंजी आहे तूं वञी होॾां अॻियां वेह चए न हिते वेहींदसि मुंहिंजो तूं छो हिते वेहींदे ही मुंहिंजी सीट आहे मूंसां गॾु ॿ कंपाउंडरियूं कोन हूंदियूं न उहे ॿ सिस्टर में मुंहिंजियूं ॿ पोयां बीठियूं हुजनि मूं हुन सां 5 मिंट बहस कई हुन मूंखे चयो चुप करे मथो न हण ॿाहिरि वञी पोइ चोधी रुगो ढी करे रुगो ठस करे ठस कईसि दस छोरी करे वॼी मां वई कुर्सी ते किरी छोरी वॼी वई आहे न हा कुर्सी ते वञी किरी वॼी वियसि ॻाल्हि वॼी वियसि दोल जहिड़ा त ॻाल्हि हुजे थोरा वॼी वियसि तूं वॾी ताता किराया न हा हीअं त कंहिंखे चए माटण त माण्हू सवला कनि रिव्यू करे छा मूवी रिव्यू में ईंदी आहे फोन में त यूट्यूब वारनि खे ख़बर आहे ठीकु आहे हाणे जेको आहे मिलंदासीं ॿिए वीडियो में तुंहिंजी स्टोरी त ॿुधायां न वापसी में जेको तो हुन सां कमु कयो हो छो मूं वरी तोसां कहिड़ो कमु कयो हिनखे मासी खे वठो बि अचां स्कूल जे पहिरें ॾींहुं वठी वियोमांसि हा हुते शइ वठी ॾिनोमांसि कस में वापसी ही में केरु रखंदो ही आई हा कस में तो हिकिड़ो सीड़े पायो आहे वरी कस में हीअ रखो। अलाह हरू भरू मूंसां कावड़जी पई हा घर पिया अचूं असां वरी पंधु ईंदासीं स्कूल थोरो परे हो गाॾियूं वाॾियूं कोन हुयूं ड्रेस कोन हुयूं ग़रीब हुयूं पंधु ग़रीब पंधु ईंदासीं पंधु वेंदासीं पंधु ईंदासीं स्कूल परे हूंदो हो हितां खां वठी लाइन करे पोइ कस में कावड़जी पई ऐं पुछां छा था कामी कंहिं कुझु चयो अथई हरू भरू फुकी पई हुजे कावड़ मूंखे बि हीअं चमाटो वणनि करां वारी चयो मार जाम चला न त हिन मूंसां उहो लका कयो हो न वेही कावड़ जी पराई दर ते वेही रही मूंसां घर हली कच्चा मिस्त्री ॿुधे ई न पोइ मूंखे ॿ ताड़ हणी छॾी ऐं इज़त सां चवां मुंहिंजे दिलि त घणेई में चयो पर मूं वरी मां जे करे तोखे कोन आहियां चए न वरी सुभाणे पती हणी ठीकु आहे ऐं पोइ वॻो खणी अचां पोइ ॿई भेणियूं हिकु जहिड़ा वॻा थियूं पायूं हा अॼु लटा पायूं था हिकु जहिड़ा हे ओए होई बतो पती मूंखे टपा थी मूंखे सोड़ो न ठहियो सोड़ो थींदो त ख़ैरु आहे पोइ मूंखे सोड़ो ॾेई छॾियां कंहिं क़रीब खे दुआ थींदई मुंहिंजो वॻो फाटंदो ऐं लाशो लाशो ठीकु आहे हाणे कचारी थी वई जाम सो वरी ठाहियूं था सयूं ॿियूं ठाहियूं था तव्हां बि वञी करे सुठा कपिड़ा पायो नवां पायो हा निमाज़ पढ़ो क़ुर पढ़ो दुआ कयो तव्हां संदे लाइ बि दुआ कयो असां लाइ बि दुआ कयो असीं पंहिंजे लाइ बि दुआ कंदासीं तव्हां लाइ बि कंदासीं
मिलूं था ॿिए वीडियो में। महिरबानी करे वीडियो खे लाइक कजो, चैनल खे सब्सक्राइब कयो, कुझु असांजो भलो थिए। अल्लाह हाफ़िज़।